मोरो मां के अपडेट्स कनालू रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। मोरो विच शहर अंदर नामालूम चोरन 4 दुकानन हमीद मलिक जावेद सियाल ज़फ़र सोहू जे दुकानन जा ताला टोड़े लखें रुपयनि जी चोरी कर दुकानन ते लगल CCTV कैमराऊं पे पटे सबूत मटाए बासानी फरार थी विया। दुकानदारनि जा सुबुह सां मथे ते हथ अची विया। इंतज़ामिया अघोरी निंड सुतल। उन मौक़े ते डॉक्टरनि शहर जे ताजरनि पारां साफ़ नगह दाहींदे चयो आहे त मोरो शहर जो अमन अमान हिन वक़्तु घोटकी कश्मीर खां वधीक ख़राब थींदे नज़र अची रहियो आहे, जॾहिं त पुलिस शहरुनि खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमल नाकाम बणिजी वई आहे। जॾहिं त हिन वक़्तु मोरो शहर में सरेआम मंशा जा अॾा, जुआउनि जा अॾा, फहाशी जा अॾा ऐं चोरियूं फुरूं धाड़ा थी रहिया आहिनि। पुलिस कख भनी मीणो न कयो। घरू वज़ीर ज़ियाल अंजार जो तक जे चोरनि फ़ौरन ऐं मंशात फ़रोशन जुआरनि हवाले थी वियो आहे। को बि शहरी महफ़ूज़ न आहे, जॾहिं त को शहरी ज़ुल्मनि ख़िलाफ़ दाह कूक करे थो त खैन धमकाए दॿाए ख़ामोश करायो थो वञे। हिन नाइजी सिंध कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि ऐं घरू वज़ीर खां अमन अमान ऐं चोरी वापसी जी घुर कंदे शहरुनि खे तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो करे छॾियो आहे।